पंहिंजे चैनल सम्झो सम्झायो सां गॾु जनाब अॼु कंहिं टॉपिक ते ॻाल्हाईंदासीं स्पेशली यूट्यूबर्स जे लाइ जेके यूट्यूब में वीडियो ठाहे अपलोड कनि था ऐं जनाब उन्हनि खे इहा ख़बर हूंदी त जेतिरो थंबनेल सुठो हूंदो वीडियो खे ओतिरा ई लाइक ऐं शेयर मिलंदा। त जनाब अॼु आउं तव्हांखे थंबनेल ठाहिण जो हिकिड़ो कोई कंहिं आसान तरीक़ो ॿुधाईंदुसि ऐं जनाब हिकिड़े ईअं सम्झो त हिकिड़े सॉफ्टवेयर हिकिड़ी एप्लीकेशन जो रिव्यू तव्हांखे ॾींदुसि जेका थंबनेल ठाहिण में तमामु सुठी आहे ऐं जल्दी बि तव्हां ठाहे सघो था। त जनाब वीडियो शुरू करण खां पहिरीं आउं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त जेकॾहिं तव्हां इहा शइ थंबनेल यूट्यूब जे वीडियोज़ जे लाइ थंबनेल ठाहिणु चाहियो था उहो बि एंड्रॉइड मोबाइल में ऐं जल्दी तमामु जल्दी ऐं आसान वे सां कीअं ठाहे सघंदव अॼु पोइ मुंहिंजो टॉपिक आहे त टॉपिक जेकॾहिं हिन बारे में तव्हां ॼाणणु चाहियो था त आख़िर ताईं इहो वीडियो ॾिसंदा रहो उन तव्हांखे वॾो फ़ाइदो थींदो। हाणे वीडियो शुरू करण खां पहिरीं मुंहिंजी हमेशह वांगुरु हिकिड़ी रिक्वेस्ट आहे त तव्हां मुंहिंजे चैनल सम्झो सम्झायो खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण जो तरीक़ो तमामु आसान आहे। मुंहिंजे चैनल जे हेठि हिकिड़ो रेड कलर जो बटण अचे थो उन खे क्लिक कंदव। ईअं करण सां हिकिड़ो बेल जो आइकॉन ईंदो उन खे बि क्लिक कयो। ईअं करण सां तव्हांखे मुंहिंजी हर अचण वारी वीडियोज़ जी नोटिफिकेशन पहुचंदी ऐं मुंहिंजी वीडियो जे हेठि बि सब्सक्राइब जो रेड कलर जो जेको बटण आहे उन खे क्लिक करे बि तव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे सघो था। ईअं तव्हांखे करण बि खपे छो त आउं डेली बेसिस ते का न का नई शइ तव्हांजे लाइ आणींदो रहंदो आहियां जेका तव्हांजे लाइ फ़ाइदेमंद आहे। मुंहिंजी वीडियोज़ खे लाइक ऐं शेयर करणु न विसरंदा। कमेंट्स में मूंखे लिखो त तव्हांखे मुंहिंजा वीडियोज़ कीअं पिया लॻनि। जेकॾहिं कुझु सुवाल आहे त उहो बि पुछी सघो था। हाणे हलूं था टॉपिक जी तरफ़। जनाब अॼु थंबनेल ठाहिण जे लाइ जंहिं एप्लीकेशन जो आउं यूज़ कयां थो उन जे रिव्यू जे लाइ सभिनी खां पहिरीं असीं प्ले स्टोर में हलंदासीं। प्ले स्टोर खे ओपन कयो। ही जनाब प्ले स्टोर ओपन थी वियो आहे। हिते तव्हां सर्च कंदो थंबनेल मेकर। थंबनेल मेकर क्लिक करे हुनखे सर्च कंदो। जनाब ही सर्च कंदो त तव्हां ॾिसी सघो था त काफ़ी सारियूं एप्लीकेशनूं अची वियूं आहिनि पर जेका आउं यूज़ कयां थो ऐं जेका मूंखे पसंदि आहे जंहिंजो रिव्यू अॼु आउं ॾियणु चाहियां थो उहो ॿिए नंबर ते आहे थंबनेल मेकर एंड बैनर मेकर। जनाब इन एप्लीकेशन जे जेकॾहिं तव्हां पढ़णु चाहियो था ॾिसणु चाहियो था 4.4 जी रेटिंग आहे ऐं 100,000 पीपल्स हिनखे डाउनलोड कयो आहे ऐं हिनखे इस्तेमालु कनि पिया। तमामु सुठी एप्लीकेशन आहे। ऐं पहिरीं डाउनलोड करे चुको आहियां ऐं इन करे आउं हिनखे ओपन कंदुसि। ओपन कंदासीं। जनाब हिन खे ओपन करण सां जेको हिन जो फस्ट इंटरफेस ईंदो उन में ई तव्हांखे जेके थंबनेल्स जेके प्रेसेजर आहिनि उहो तव्हांखे ॾेखारींदो। इन में हाणे तव्हां ॾिसी सघो था कुझु त ही ताले जे निशान आहे। इहो प्रो वर्जन जे लाइ इन में मक़सदु जेकॾहिं तव्हां वर्जन खे ख़रीद कंदव त इहे तव्हांखे थंबनेल जा जेके बैकग्राउंड आहिनि इहे तव्हांखे मिली सघंदा पर जेके फ्री आहिनि उन्हनि खे तव्हां इस्तेमालु करे सघो था। सपोज़ कयो ऐं उनखे हिकिड़ो थंबनेल आहे हिनखे यूज़ कयां थो। हिनखे क्लिक कयूं। जीअं ई क्लिक कंदो त हीअ स्कैन अची वेंदी। हिनखे डन कयो। डन करण सां त हीअ अची वेंदो। हिन में तव्हां हेठि ॾिसी सघो था मुख़्तलिफ़ ऑप्शन आहिनि। हिन में जेको आहे एज जेको ऑप्शन आहे इन सां तव्हां इन जे इन जे ज़रिए तव्हां टाइटल ॾेई सघो था लिखी सघो था। इन में तव्हां एड करे सघो था गैलरी मां फ़ोटो आणे सघो था इन जे कलर खे करे सघो था। मतिलबु काफ़ी सारियूं एप्लीकेशनूं तव्हांखे फ़िल्टर जेके आहिनि इन्हनि खे इहो बि हाणे यूज़ करे तव्हां इन जे फ़िल्टर्स खे कुझु चेंज करे सघो था। जेको तव्हां चाहियो उहो करे सघो था। इन खे घटि वधि करे सघो था। हीअ जेको स्लाइड आहे हिन सां हिन जी कलर में कुझु फ़र्क़ु आणे सघो था। हाणे जनाब थंबनेल ठाहिणो आहे त इहे जेके तव्हां लिखणु चाहियो था त ए खे क्लिक कंदो त कुझु ॿिया ऑप्शन खुली वेंदा। इन में ही तव्हांखे ॿुधाए थो हीउ जेको ए आहे हिन सां तव्हां लिखी सघो था। हीउ जेको आहे फॉन्ट्स ॾेई सघो था। हिन में कलर चेंज करे सघो कलर चेंज करे सघो था। हिन में बि कलर चेंज करे सघो था। हाणे असांखे लिखिणो आहे त हिन ए खे क्लिक कंदासीं। ए क्लिक करण सां हीउ तव्हां ॾिसी सघो था हीअ अची वियो आहे। हाणे जेकॾहिं लिखणु चाहियो था त लिखी बि सघो था पर हिन जो हिकिड़ो आसान वे मां ऐं तव्हांखे ॾेखारियां। सपोज़ कयो त जेकॾहिं तव्हां यूट्यूब जे लाइ थंबनेल ठाहियो था ही यूट्यूब जी साइट खोले वठो।
सही यूट्यूब जी साइट खोलण खां पोइ तव्हां सपोज़ कंहिं बि वीडियो जो जेकॾहिं थंबनेल ठाहिणु चाहियो था, सपोज़ कयूं था त हीउ हिकिड़ो वीडियो आहे, हिन जो थंबनेल ठाहिणो आहे, त इन जे लाइ तव्हांखे मां पहिरीं बि वीडियो हिकिड़ो ॿुधाए चुको आहियां। उन में हिकिड़ी शइ जी आऊं तव्हांखे ॿुधाए चुको आहियां, यूनिवर्सल कॉपी जे नाले सां। इन खे क्लिक कंदो त ही यूनिवर्सल कॉपी ओपन थी वेंदी। हाणे इन सां हिन टाइटल खे तव्हां कॉपी करे सघो था। कीअं कॉपी कंदव, इन जे मथे थोरो इन खे टच कंदव त हीउ तव्हांजो टाइटल सॼो कॉपी थी वियो आहे। इन खे कॉपी करे वठो, हीउ डबल जो निशान आहे, इन खे बैक कयो, थंबनेल मेकर में वञो। हाणे जेको तव्हां हीउ लिखणु चाहियो था त ए खे क्लिक कयो। ए खे क्लिक करण सां हीउ ॾिसी सघो था, सॉरी ए खे क्लिक कंदव त हीउ ॾिसी सघो था अची वियो आहे लिखण वारो। त हिन खे थोरी देरि पुश कंदो त पेस्ट जो ऑप्शन ईंदो, हिन खे पेस्ट कयो। हाणे पेस्ट करण सां ही जेको टाइटल तव्हां ॾियणु चाहियो था उहो अची वियो आहे। हाणे हिन जी साइज़ खे घटि वधि करे सघो था। उन खां पहिरीं तव्हां हिन खे लेफ्ट, सेंटर, राइट ऐं एड टेक्स्ट बि करे सघो था। हाणे जीअं तव्हां करणु चाहियो, हिनखे सेंटर कयां थो ऐं एड टेक्स्ट कयां थो, इहो एड थी वियो। हाणे हिन जी साइज़ खे नंढो वॾो करण जे लाइ तव्हां हिन खे सिलेक्ट कयो ऐं हिन जी साइज़ खे घटाईंदो त हीअ घटिजी वेंदी ऐं वधाइणु चाहींदो त वधी सघंदी। सपोज़ कयो मां हिन खे थोरो हिते रखां थो ऐं हिन जा फ़ॉन्ट डबल ए खे जीअं क्लिक कयो त फ़ॉन्ट्स जा कुझु नमूना अची विया आहिनि। हाणे हिननि मां जेको बि तव्हां चाहियो हिन खे यूज़ करे सघो था। ईअं कंदा वेंदो त जेके बि नमूना आहिनि उहे सभु अची वेंदा, हिन खे तव्हां यूज़ करे सघो था। पर फ़ॉन्ट्स में जेको शइ मूंखे पसंदि आहे उहो इहो आहे, पहिरियों फ़ॉन्ट्स आहे, हिन खे चेंज कंदासीं, फ़ॉन्ट्स चेंज थी विया। हाणे जेकॾहिं हेठि मथे हिन खे रखणु चाहियो था, जिते रखणु चाहियो था उते प्लेस करणु चाहियो था उते प्लेस कयो। ईअं जनाब जेकॾहिं ॿियो को हेडिंग या ॿी का शइ ॾियणु चाहियो था त उहो टाइटल जे ज़रिए ॾेई सघो था, या गैलरी मां का शइ तव्हां को मोनोग्राम आहे या को लोगो आहे उनखे पेस्ट करणु चाहियो था त आख़िर में ॾिसो पिया गैलरी जो निशान आहे, हिन खे क्लिक कंदव। हीअ तव्हांखे ऑप्शन पुछे पियो त कैमरा सां फ़ोटो कढंदव या गैलरी में वञिणो आहे त गैलरी में वञो, गैलरी खे क्लिक कंदो, हीअ गैलरी खे खोलींदो। जनाब हीअ गैलरी ओपन थी वई आहे। हिन में तव्हां ॾिसी सघो था जाम सारियूं शयूं मौजूदु आहिनि। गैलरी खे ओपन कयो, ओपन कंदो, हिन में जाम सारियूं शयूं मौजूदु आहिनि। हाणे किथे तव्हां वटि जेका शइ रखियल आहे, सपोज़ कयो मां ही पिक्चर्स आहिनि, हिन खे क्लिक कयां थो। हिननि मां जेकॾहिं को आऊं पंहिंजे चैनल जो लोगो ॾियां थो, सम्झायो जो, हिन खे क्लिक कंदुसि। जीअं ई क्लिक कंदुसि अची वियो। हिन जी साइज़ खे थोरो नंढो वॾो करे तव्हां हिन खे किथे बि प्लेस करे सघो था। ऐं ॿियो बि जेकॾहिं को बटण ॾियणु चाहियो था त वरी गैलरी में वेंदासीं, गैलरी खे क्लिक कंदासीं। गैलरी खे क्लिक करण सां वरी गैलरी खे क्लिक कयो। ॿी के शइ खे एड करणु चाहियो था उहो बि करे सघो था। स्क्रीनशॉट्स आहिनि ऐं थंबनेल्स आहिनि। जेकॾहिं ॿियूं के शयूं तव्हां जेकॾहिं करणु चाहियो था त उहो तव्हां गैलरी में का बि शइ जेकॾहिं ॾिसो, ऐं ही सपोज़ डाउनलोड जेके बि कया आहिनि इन मां जेकॾहिं का तव्हां ॾियणु चाहियो था, सपोज़ कयो मां ही पावर डायरेक्टर जो जेको लोगो आहे इन खे क्लिक कंदुसि ऐं क्लिक कंदुसि त हीउ जनाब अची वियो। हिन जी साइज़ खे नंढो वॾो करे तव्हां किथे बि लिखी सघो था। ऐं उन खां पोइ वरी बि जेकॾहिं ॿी का शइ गैलरी मां खणी अचणु चाहियो था त उहो बि करे सघो था। जेकॾहिं लिखणु चाहियो था त ए खे क्लिक कंदव, हीअ हिन खे दॿाईंदो त हीअ तव्हां वटि अची वियो। हाणे जेकॾहिं कुझु का शइ तव्हां ॾियणु चाहियो था, सपोज़ कयो मां लिखां थो लाइक एंड शेयर ऐं हिनखे टेक्स्ट कयां थो, जनाब ही लाइक ऐं शेयर अची वियो। हाणे जेकॾहिं आउं हिन जा फ़ॉन्ट्स चेंज करणु चाहियां थो त फ़ॉन्ट्स बि चेंज करे सघां थो। सपोज़ कयो मां हिन जा फ़ॉन्ट्स चेंज कयां थो, ही फ़ॉन्ट्स हिनखे चेंज करियां थो, हिनखे थोरो मोटो पॉइंट कयो ऐं चाहियां थो त कलर हिनजो चेंज करियां। क्वालिटी वारो जेको आहे हिन में कलर्स मौजूदु आहिनि, को बि कलर तव्हां ॾेई सघो था। सपोज़ इहो कलर मूंखे सूट थो करे, हिनखे प्लेस किथे बि करे सघो था। मां हिते प्लेस कयां थो। ईअं जनाब तव्हां कोई तव्हां जेको आहे लोगो ठाहे सघो था। हाणे तव्हांखे हिकिड़ी ॿी बि मिसाल ॾियां त जेकॾहिं तव्हां हिन में सिंधी उर्दू बि लिखणु चाहियो था त उहो बि लिखी सघो था। ऐं सपोज़ कयो मां जेकॾहिं सिंधी में कुझु लिखणु चाहियां थो त ही
कीबोर्ड जेको आहे मूं तव्हांखे पहिरें वीडियो में ॿुधायो हो त तव्हां कीबोर्ड जेको आहे मल्टी लिंक जेकॾहिं इंस्टॉल कयल आहे त उन में लैंग्वेज सिंधी मौजूदु आहे। उन जेकॾहिं चाहियो त तव्हां उहो वीडियो मुंहिंजो ॾिसी सघो था ऐं चवंदव त मां उनजो लिंक तव्हांखे डिस्क्रिप्शन में ॾेई छॾियो। तव्हां उन सां इहो मल्टी लिंक ओ कीबोर्ड इंस्टॉल करे मुख़्तलिफ़ लैंग्वेज लिखी सघो था ऐं पंहिंजो उहो कीबोर्ड यूज़ करे सघो। मां उहो कीबोर्ड यूज़ कयां पियो। हाणे सपोज़ कयो मां लिखां थो अची वई आहिनि जे फ़ॉन्ट्स खे तव्हां चेंज करणु चाहियो था त उहो बि करे सघो था। सपोज़ मां हिनखे दॿायां थो, हीअ ॾिसी सघो था फ़ॉन्ट में चेंजिंग आई आहे ऐं हिनखे वरी सिलेक्ट कयो ऐं जेकॾहिं कलर चेंज करणु चाहियो था त कलर बि तव्हां चेंज करे सघो था। सपोज़ मां हिनखे इहो कलर ॾियां थो, इहो कलर ॾियण सां ऐं उन खां पोइ हिनखे किथे बि प्लेस करे तव्हां इहो ठाहे लुक ॾेई सघो था ऐं तव्हां ठाहे सघो। हाणे जॾहिं हीअ थंबनेल ठही वेंदो त उनखे शेयर सेव थी खां पोइ उनजे लाइ तव्हां शेयर जे बटन खे क्लिक कयो। जीअं क्लिक कंदो हीअ ऑप्शन खुली वेंदा। हिन में तव्हां इंस्टाग्राम में, व्हाट्सएप में, फेसबुक में डायरेक्ट हिनखे शेयर करे सघो था ऐं गैलरी में सेव बि करे सघो था। उनखे गैलरी खे क्लिक कंदुसि त जनाब हीअ सेव थी वेंदो ऐं तव्हां ॾिसी सघो था त हीअ सेव थी वियो। हाणे जेकॾहिं तव्हां ॾिसणु चाहियो था त तव्हां गैलरी में वञो, गैलरी में वञण खां पोइ हीअ ॾिसी सघो था जेको असां लोगो ठाहियो हो इहो ठही वियो आहे, इहो मौजूदु आहे। ऐं ईअं ई तव्हां क्विक वे में तमामु सुठे नमूने सॉफ्टवेयर में थंबनेल पंहिंजे वीडियोज़ जे लाइ ठाहे सघो था। ऐं इन खां बहितर सॉफ्टवेयर मूंखे यूट्यूब में स्पेशली एंड्रॉयड मोबाइल जे लाइ नज़र कोन आयो आहे। त जनाब अॼु को मुंहिंजो वीडियो आउं हिते ई ख़तमु कयां थो, पर ख़तमु करण खां पहिरीं मुंहिंजे चैनल सम्झायो खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण जे लाइ रेड कलर जे बटन खे क्लिक कयो, बेल जो आइकॉन ईंदो उनखे बि क्लिक कयो। ईअं करण सां मुंहिंजी हर नई अचण वारी वीडियो जी नोटिफिकेशन तव्हां ताईं पहुचंदी ऐं तव्हां उनखे पहिरीं ॾिसी सघंदो ऐं फ़ाइदो वठी सघंदो। ऐं मुंहिंजे वीडियो जे हेठि बि सब्सक्राइब जो बटन आहे, उनखे क्लिक करे बि मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे सघो था। ईअं करणु खपे तव्हांखे। ऐं जनाब मुंहिंजा वीडियोज़ तव्हांखे कीअं पिया लॻनि इहो मूंखे ज़रूरु कमेंट्स में ॿुधायो। को सुवाल आहे त उहो बि पुछी सघो था ऐं मुंहिंजी वीडियोज़ खे लाइक ऐं शेयर करणु न विसारींदा। इन सां गॾु तव्हां खां इजाज़त वठां थो। अल्लाह हाफ़िज़।